आश दुनिया जी जपे वठ राम सुखदाई। छड़े तू आश दुनिया जी जपे वठ राम सुखदाई। छड़े तू आश दुनिया जी जपे वठ राम सुखदाई। छड़े तू आश दुनिया जी जपे वठ राम सुखदाई। करे शुभ कर्म जगतर में, करे शुभ कर्म जगतर में। सफल कर जन्म तू भाई। करे शुभ कर्म जगतर में। सफल कर जन्म तू भाई। छड़े तू 101 जपे वठ राम सुखदाई। 101 तू आस दुनिया जी जपे वठ राम सुखदाई। चवी थो तू दुनिया मुंहिंजी अथई साकान का तुंहिंजी। तो तू दुनिया मुंहिंजी अथई साकान का तुंहिंजी। चवी थो तू दुनिया मुंहिंजी अथई साकान का तुंहिंजी। तू दुनिया मुंहिंजी अथई साकान का तुंहिंजी। अंत में थे नथी कंहिंजी। अंत में थे नथी कंहिंजी। खणे ना साण को पाई। अंत में थे नथी कंहिंजी। खणे ना साण को पाई। दुनिया वाश दुनिया जी जपे वठ राम सुखदाई। छड़े तू आस दुनिया जी जपे वठ राम सुखदाई। जपे वठ राम सुखदाई। जपे वठ राम सुखदाई। प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी। हींअर असां सभई ॿुधी आयासीं। तिर घटि हिकु ॾोरो घटि कर मॉनिटर। भगवान वणे ऐं दुनिया इन खां असां थोड़ा पासीरा थियूं। जेको न दुनिया में माण्हू संभालींदो आहे उनखे दुनिया सुख ॾींदी आहे। दुनिया इहा ई आहे। दुनिया खां पाण खे थोरो किनारे ते रखे त इहा दुनिया साॻी असांजे लाइ सुख वारी बणिजी पवंदी आहे। ऐं वरी थोरो उबतो हले न दुनिया में थोरो ज्यादा लॻाए मन खे त जंहिं हिन दुनिया में मन लॻायो उनखे दुख मिलंदो ई आहे। हीअ दुनिया जो दस्तूर आहे। जेको भी दुनिया में दुनियादारीअ में दुनिया ॻाल्हियुनि खे
दुनिया जे ॻाल्हियुनि खे ज़्यादा चाहे, ज़्यादा उन जे पुठियां पए, वधीक उन जी पोइवारी करे, पोइ लॻी करे, त उन खे अंत में दुख मिलंदो। छो ये दुनिया आहे, दुनिया तूं चईं तो मुंहिंजी आहे पर तुंहिंजी आहे कान। अॼु ताईं कंहिंजी थी न आहे। दुनिया आहे ई परमात्मा जी, ठाही बि उन आहे बि उन जी। त पराई दुनिया खे, पराई शयुनि खे, पराई टोपीअ खे पंहिंजे मथे ते कीअं रखिबो? पराए माल ते टोपी, त पोइ तकलीफ़ ईंदी आहे। छाकाणि त उहा असांखे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ईअं माना सम्झाइण एतिरी नथी अचे, पर पार्लियामेंट में माना दिल्लीअ में उहा राज्यसभा में नेहरू वेठो, जवाहरलाल नेहरू, ऐं उते ॿोलीअ ते बहस पिए हलियो त भई कहिड़ी ॿोली रखूं। त नेहरूअ चयो भई अंग्रेज़ी हिकु अहिड़ी खिड़की आहे, खिड़की माना भई दरी आहे, विंडो आहे, जंहिंसां निहारे करे असां सॼी दुनिया खे न ॾिसी सघूं था। भई केरु अंग्रेज़ी ॼाणे सॼी दुनिया घुमी अचे, सही सिधी ॻाल्हि आहे, पर कॾहिं कॾहिं भई ॻाल्हि खे एतिराज़ करण वारा बि हूंदा आहिनि। त ओॾी महिल हिंदीअ जो ज़ोर हो, हिंदीअ वारा बि घणेई वेठा। जेको आर्य समाज जो संत हो, उनखे उन्हनि राज्यसभा में काल कबो आहे, चुनाव न थींदो आहे, ईअं उनखे सदस्य ठाहे सघिबो आहे राज्यसभा में। ॿ आहिनि, हिकु लोकसभा आहे, हिकु राज्यसभा आहे। हिकिड़ो लो आहे ऐं हिकु हाई पार्लियामेंट जो हिसो आहे। त उन हाई वारे में उन में माण्हू बि घटि आहिनि, 250 माण्हू हूंदा आहिनि, ऐं हुन में वरी 500 ऐं कुझु माण्हू हूंदा आहिनि। जेका तव्हांखे सम्झ में, जंहिंखे ॼाण हुजे त क़ाइदे जी ॻाल्हि आहे, उन्हनि जो ठहियलु आहे हिसाबु किताबु। त उन में हिकिड़ो स्वामी श्रद्धानंद हूंदो हो, उहो आर्य समाज जो वॾो सुठो संत हो ऐं राजनीतिक कार्यकर्ता बि हो। त उनखे राष्ट्रपतिअ मनोनीत सदस्य कयो हुई, माना भई उहो हिन में 6 साल रहे, ही 5 साल चुनाव, हुन में ही सदन भंग थी सघंदो आहे, लोकसभा ख़तमु थी सघंदी आहे, राज्यसभा ख़तमु न थींदी आहे, उन जा मेंबर हमेशह रहंदा आहिनि, पका ई रहंदा आहिनि। उनखे केरु भई प्रधानमंत्री चए ही न कमु करे त न थी सघंदो, उहे उते रहंदो, उहे हुन सां गॾु हूंदा ई आहिनि। उनखे उच्च सदन चवंदा आहिनि। त हुन चयो भई अहिड़ी असांखे दरी न खपे जंहिंजी कुंडी या भई ताक ॿिए जे हथ में हुजे, उहा खिड़की खपे जंहिंजो ताक असांजे हथ में हुजे। दरी मां खोलियां त खोलियां, न खोलियां त न खोलियां। ऐं अंग्रेज़ी खिड़की आहे, सुभाणे ॿिए हंधि किथे हुजे त पोइ वरी न थी सघे। ओॾी महिल को एतिराज़ वारी ॻाल्हि सही हुई, पर हाणे वक़्तु आहे, हींअर त सभिनी हंधि अंग्रेज़ी हलंदी आहे, पर अञा बि के मुल्क आहिनि जीअं त भई चीन आहे, हलंदी आहे पर एतिरी न बि हलंदी आहे। हाणे जापान में पहिरीं हूंदो हो, पर ईअं जर्मनीअ में अञा ताईं घटि वधि हलंदी आहे, या ॿियनि में बि जेको सम्झ में जंहिंखे अचे, मूंखे ख़बर कोन्हे किथे हलंदी आहे किथे न हलंदी आहे। के जेके इंग्लैंड ऐं अमेरिका जा विरोधी आहिनि, उहे अंग्रेज़ी रखंदा ई न आहिनि, भई अंग्रेज़ी असांखे न खपे, माना न खपे, अॼु जी हालत में बि उनखे न खपंदी आहे। ऐं वरी असांजे मन में हिकिड़ी भावना ईंदी आहे, जेको न अंग्रेज़ी पढ़ंदो आहे, उन जे मन मां देश भावना निकिरी वेंदी आहे, छाकाणि हुन में अहिड़ो आहे। ऐं जेको भई गुरबाणी पढ़े गुरु नानक जी, उन में गुरभक्ति घुसी वेंदी आहे, देश भक्ति ऐं गुरभक्ति, देश भक्ति घुसे, इन लाइ त वरी पोइ असांखे संस्कृत या अहिड़ो पढ़णो पए त उन में असांखे देश भक्ति अचे। ॿियूं ॻाल्हियूं हूंदियूं अलॻि अलॻि, हर कंहिं ॻाल्हि ते लिखियलु आहिनि। जीअं पंहिंजे सिंध जो हिकिड़ो किस्सो आहे, उमर मारवी, उन में छा लिखियलु आहे, छा ते लिखियलु आहे? असांखे लिखियो उमर मारवीअ जे प्रेम ते लिखियलु आहे, पर उन में सॼो सिंध जो हू सीन ॾेखारियलु आहे। भई सिंध में हिते हीअं आहे, हुन मुल्क में हीअं थींदो आहे, हिन ॻोठ में हीअं थींदो आहे, जिते जितां उहे लंघी आहे उन बयानु कयो आहे। पंहिंजे देश जी उन में ॻाल्हि लिखियलु आहे, ॿी का ॻाल्हि लिखियलु कान्हे। असांजे लिखियो उमर मारवीअ में उमर ऐं मारवीअ जे प्रेम जी, या भई उमर हुनखे खणी आयो, ग़लति खणी आयो, ऐं हुन मारवीअ जी ॿिए कंहिंसां सगाई खेत सां थियल हुई, छा नालो मूंखे ध्यानु न आहे, पर ईअं सम्झो उन सां थियल हुई, त वापसि हुन वटि वरी पहुती, ऐं उमर जी सम्झो माउ जी हिकु सम्झो धीअ हुई या उमर जी भेण हुई, अहिड़ो हिसाबु उन में ॾेखारियलु आहे। त उन में ॿी काई ॻाल्हि अहिड़ी कान्हे,
असां सम्झंदा भई सभु प्रेम जा किसा आहिनि, पर हुन में छा ॻाल्हि आहे उहो वरी लेखक सम्झंदा आहिनि। असांखे दिमाग़ एतिरो न हूंदो आहे त हिन में छा आहे, हिन में छा आहे। जीअं हिकिड़ो कालीदास हिकिड़ो पुस्तक लिखियो आहे मेघदूत। मेघदूत माना ई बादल आहिनि, इन्हनि जो कोई असांखे दूत, असां इहो ई दूत ठही करे ॿुधाए, पर उन में इहा काई ॻाल्हि कोन्हे। उन में छा लिखियलु आहे? उन में लिखियलु आहे भई हिंदुस्तान में फलाणनि छा आहे, फलाणनि छा आहे, फलाणनि छा आहे। उहो भई मेघ बादल घुमे थो न, सम्झो बिंद्रावन में त बिंद्रावन में हीअं आहे, बिंद्रावन में बयान, बादल जो कोई मतिलबु न। दूत खे कीअं खणिबो? दूत जेका ॻाल्हि ॾिसे थो, जेका ॻाल्हि चवे थो, उहा ई क़ीमती हूंदी आहे। कंहिंखे राजाऊं वग़ैरह भई पंहिंजो काशिद मोकिलींदा हुआ, त काशिद सां मतिलबु को कोन्हे। काशिद जेको न्यापो खणी आयो उन न्यापे सां कमु आहे। वरी जेकी छा दुनिया में हर कंहिं ॻाल्हि जो पंहिंजो पंहिंजो हिसाबु हूंदो आहे। त मूंखे उन अंग्रेज़ी सां वास्तो कोन्हे, पर ईअं खणी सम्झो असां हिन संसार में रहूं था, हीअ दुनिया आहे, दुनिया जे पासे केरु दिलि लॻाए त इहा ॻाल्हि हिकिड़ी पकी आहे, उनखे दोखो मिलंदो माना मिलंदो, इनखे केरु रोके कोन सघंदो, छाकाणि उहो हले ई ओड़े रस्ते थो। सम्झो भई किथे कंडा हुजनि ऐं उन रस्ते खां माण्हू हले त उनखे कंडो केॾी न केॾी महिल लॻंदो ई लॻंदो। हा साईं टेऊंराम वेठा कंडीअ जे वण हेठां, हेतिरा ॾींहं कंहिंखे लॻो या न लॻो, ॻाल्हि हली न हली, आख़िर हिकिड़े खे त लॻी वियो, ऐं लॻो बि कंहिं पुख़्ते माण्हू खे तॾहिं त ख़बर पई, जेकर सादे मूं जहिड़े तव्हां जहिड़े खे लॻे हा त लॻी वियो, हल कंडो कढी हल वई अॻियां। उहो थोरी आहे, उहो त पहलवान माण्हू हो, मज़बूत माण्हू हो, उनखे कंडो लॻो। अटको किथे अहिड़ी जॻह ते त उहा ख़बर पवंदी न। मस्तीअ जी ॻाल्हि थो ॿुधायां, प्रेम सां चयो श्री राम। हिकिड़ी माता हुई, गुज़ारे वई आहे, गांधीनगर, राणी नालो हूंदोसि। साईं दरबार जी शेवा आहे, दरबार उन ठाही आहे, महिला मंडल अथसि, महिला प्रेम प्रकाश महिला सत्संग मंडल उन ठहियलु आहे, चालू आहे। उते कोल्हापुर में बि 4 दरबारूं आहिनि, नंढिड़ो ॻोठ आहे, गामड़ो सम्झो वारशा, पर सभु असांजियूं आहिनि 4 ई, ॿिया बि आहिनि पर ईअं सम्झो उते आहिनि। त उहा माता राणी उन आई कल्याण में मेले ते, ॻाल्हाइणो हुजे त पहिरीं ॻाल्हाए ॿाहिरि न ईंदा आहियो, जो हिते भई पंहिंजी बेइज़ती कराइजे, मां हीअं सभिनी खे ॾिसां भई तव्हां ॻाल्हायो था, ॿिए जो बि सत्संग ख़राबु कयो था। मां पहिरीं मञे कंदो न अचो सत्संग में, मूंखे कोई ज़रूरत न आहे जो ॻाल्हाइण वारो अचे, ॿाहिरि ॻाल्हाए पोइ अचो न, हरू भरू मुंहिंजो ख़्यालु तव्हांजे पासे वेंदो न, मां सत्संग बंदि कयां, या तव्हांखे ॻाल्हाइण 5 मिंट तव्हां ॻाल्हाए वठो, मां चुप करे थो विया। कंहिंजी भई विर्ती ख़राबु थींदी आहे, ॿियो कुझु न आहे। मूंखे त कोई मां चवंदो तव्हांखे ॿुधायां न ॿुधायां, मां हिकिड़ो भॼन रोज़ु साॻियो ॻाए करे भई सतगुरू साहिब ॻाए हली वञो, बसि बसि ॻाल्हि ख़तमु थी वई। त ॻाल्हाइण छो था अचो? जेका बि ॾे वठि करणी हुजे ॿाहिरि कयो, पाणी पीअणो हुजे ॿाहिरि पी अचो, हिते पाणी वाणी हिकिड़ो पाणी पी, अरे पाणी बि तोखे ॿोड़ी अथई पाणी, हिते सत्संग में ॿिए जी विर्ती ख़राबु थो करे, पाणी पी न आयो आहे हर को घरां, सियारे में खपे बि न कंहिंखे। प्रेम सां चओ श्री राम। हीअं न विर्ती ख़राबु थींदी आहे त इहो उन ते पाप लॻंदो आहे, पर केरु सम्झंदो ई न। उहो दुख भोॻणु सुठो, पर पाप करिणो सही। जेके ॿुधायां थो सभु गुम थी वेंदो हली। श्री राम जय जय राम। तव्हां पाण ई उनखे कढी छॾंदा कयो ॿाहिरि, कंहिंखे बि हर कंहिंखे मोकल आहे, कढी फिटी कयोसि ॿाहिरि। श्री राम जय जय राम। 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 जय जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। मूं तव्हांखे ॻाल्हि पई ॿुधाई, दुनिया में केर बि दिलि लॻाए, कंडनि जे रस्ते ते हलबो त कंडा लॻंदा,
साईं टेऊंराम साहिब कंडीअ हेठां वेही भॼन कयो, कंडी हुई, कंडा बि हुआ। हलंदे हलंदे शेवादारी खे त लॻो कंडो त लॻी वियो, ऐं सो बि पुख़्ते माण्हू खे लॻो त उन यादि अची वियो, कंडा भॼन ई ठही विया उनजे पुठियां। पर चवण जो मतिलबु छा आहे, दुनिया में जेकर हलंदो माण्हू उनखे दुख ईंदो, दिलि लॻाए भले लॻाए, कोई न केर बि लॻाए, मां न चवंदुमि भई हीअ लॻाए हीअ न लॻाए, वॾो आहे नंढो आहे। जेकर हिन दुनिया जे अंदरि परमात्मा बि आयो आहे त मां नथो चवां, गुरु नानक साहिबु इहा ॻाल्हि लिखी आहे, राम आयो उनखे बि रोअणो पियो। हे दुनिया आहे न, राम भॻवानु पाण आयो ऐं रोए, ईअं छो? चई दुनिया आहे, हिन में त हिसाब किताब हिकिड़ो ई आहे न। हिन दुनिया में जेको आयो आहे सो रोअंदो। रोए शेख मशायक पीर अंतकाल मत लागे भीर, रोए राम निकाला भैया सीता लक्ष्मण बिछड़ गया, रोए पांडव भय मजूर जिनके स्वामी रहत हजूर। पांडव रोना, भगवान शेवा में बीठो, पांडवनि खे कोई दुख न अचे, मुंहिंजा भगत आहिनि, पर दुख आयो त उनखे बि हुन छा करे सघियो। रोए पांडव भय मजूर, राजा विराट वञी मज़ूरी कयनि त कयनि, उनखे भॻवानु रोके न सघियो, छाकाणि दुनिया में केर बि दिलि लॻाईंदो उनखे दुख ईंदो। दुनिया में केरु सम्झे त भई हिन में आहे त उनखे दुख अचिणो ई आहे, उनखां बची सघे ईअं न थी सघंदो। इन करे दुनिया खां पासीरो थी करे उन परमात्मा सां, उन मोहन सां, उन भॻवान सां जेको दिलि लॻाए थो उहो वरी ख़ुशि रहियो आहे। असां त चाहींदा आहियूं त भई दुनिया में मां हरू भरू कंहिंखां नार, हिन सां बि दिलि लॻायां, हिन खे बि राज़ी कयां, हिन खे बि राज़ी कयां, हिन खे बि राज़ी कयां। दुनिया में हिक ॿिए जे लाइ असां एतिरो हलंदा आहियूं जंहिंजी का हल मरंदा आहियूं, पर मरंदासीं त मरी वेंदासीं। पर जेकर दुनिया खां केरु पासीरो थी करे ऐं हले त परमात्मा जे पासे उनखे आनंद ईंदो आहे। साईं लिखनि था, दुनिया जे वास्ते बंदा करी छो थो करम गंदा, दुनिया जे वास्ते बंदा करी छो तो करम गंदा। मंदन कर मन संदो मंदा, मंदन कर मन संदो मंदा। अथी फल नरक दुखदाई, मंदन कर मन संदो मंदा। अति फल नरक दुखदाई। छॾे तूं आश दुनिया जी, जपे वठ राम सुखदाई। छॾे तूं आस दुनिया जी, जपे वठ राम सुखदाई। करे शुभ कर्म जगतर में, करे शुभ कर्म जगतर में। सफल कर जन्म तू भाई, करे शुभ कर्म जगतर में। सफल कर जन्म तू भाई। छॾे तूं आश दुनिया जी, जपे वठ राम सुखदाई। छॾे तूं आस दुनिया जी, जपे वठ राम सुखदाई। असां सम्झूं था त हीअ दुनिया आहे न, इहा असांजी आहे, इन वास्ते कुझु बि कर, पुट लाइ कयां, धीअ लाइ कयां, भेण लाइ कयां, मिट लाइ कयां, माइट लाइ कयां, मकान लाइ कयां, दुकान लाइ कयां, इन में ई असांजो जनमु वेंदो। भले कंहिंजे लाइ बि कर, पर इहे तुंहिंजे लाइ कुझु न कंदा। तूं कंहिंजे लाइ बि कुझु कर, उहा सुठी ॻाल्हि आहे, पर तुंहिंजे लाइ कंदा न, ऐं इन्हनि जे लाइ करे करे तूं दुखी थींदे। आऊं त घणेई चवां त भई तव्हां कीअं ख़ुशि वेठा आहियो, ईअं पुछी सघां थो भई कीअं ख़ुशि वेठा आहियो, पर आऊं दुखी थींदुमि, इहा ॻाल्हि पकी आहे।
ॿिए खां पुछां ख़ुशि आहीं, आऊं दुखी थियां, छा फ़ाइदो? माण्हू जेतिरो परमात्मा जे पासे हले, भॻवान जे पासे हले, दुनिया खां मुंहुं मोड़े, ओतिरो उनखे फ़ाइदो आहे। इन करे करणु छा खपे? साईं जन इहा ॻाल्हि साफ़ लिखनि था, कहे टेऊं करे अर्पण सचे गुरुदेव खे तन मन, कहे टेऊं करे अर्पण सच्चे गुरुदेव के तन मन, कहे टेऊं करे अर्पण सचे गुरुदेव के तन मन, कहे टेऊं करे अर्पण सच्चे गुरुदेव के तन मन, वठी हर नाम कर सुमरन, वठी हरि नाम कर सुमरन, विसारे जगत जीवाई, वठी हरि नाम कर सुमरन, विसारे जगत जीवाई, कहे तू आश दुनिया जी, जपे वठ राम सुखदाई, छॾे तू आश दुनिया जी, जपे वठ राम सुखदाई, करे शुभ कर्म जगतर में, करे शुभ कर्म जगतर में, सफल कर जन्म हे भाई तू भाई, करे शुभ कर्म जगतर में, सफल कर जन्म तू भाई, छॾे तू आश दुनिया जी, जपे वठ राम सुखदाई, छॾे तू आस दुनिया जी, जपे वठ राम सुखदाई, जपे वठ राम सुखदाई, जपे वठ राम सुखदाई। साईं जन चवनि था सुठी सलाह इहा अथई, तूं सभु कुझु छॾे करे जेकी अथई गुरूअ जे अर्पण करे छॾ, तन मन धन। राजा जनक खे ज्ञान कॾहिं थियो? जॾहिं हुन इहा शर्त पूरी कई, तन मन धन गुरूअ खे ॾिनई, ख़ाली ॿाहिरां चवण सां न, सचमुच में हुन मन ॾेई छॾियो। सोचणु लॻो त भई मूंखे गुरूअ हीअं ज्ञान ॾिनो कोन, घोड़े ते चढ़णु ॾिनई कोन, हीअ ॻाल्हि गुरू जे सोची थो, इहो मन त मूंखे ॾिनई न, मन ॾिनई, हाणे सोचणु बंदि थी वियो, हाणे चयोसि मूंखे ज्ञान मिली वियो। हुन ज्ञान ॾिनो कोन ऐं हुन वरितो कोन, पर मिली वियो। कीअं? अंदर में जागृत थियो। ज्ञान असांजे अंदर में आहे, भॻवानु असांजे अंदर में आहे, गुण असांजे अंदर में आहिनि। अंदर मां गुरू जागृत कंदो आहे, प्रेम सां चओ श्री राम। पर अंदर में जागंदा कॾहिं? जॾहिं असांजो अंदरु सुम्हियो पियो आहे, जॾहिं अंदरु जागंदो, अंतरात्मा जागंदी, असांजे ख़्याल ॿुधी जागंदी, पोइ असां उन परमात्मा जे पासे हलंदासीं। असां त दुनिया में उन भॻवान खे त सम्झो भुलिजी वेठा आहियूं, उनखे यादि कंदा ई कोन आहियूं। पर भई संत चवनि था तूं दुनिया में अची करे ऐं भॻवान खे भुलाईं, ईअं न, भॻवान खे न भुलाए, दुनिया खे भले भुलाए। असां छा कंदा आहियूं, भॻवानु भुलिजी वञे त भुलिजी वञे, पर दुनिया न भुलिजे, उल्टो कमु कंदा आहियूं। इन उल्टे खे बि उल्टो कयो, उबते खे बि उबतो कयो। कहिड़ो? भई दुनिया खे भले भुलायो पर भॻवान खे न भुलायो। साईं लिखनि था, भुलायो न भगवत जगत में भुली, भुलायो न भगवत जगत में भूली, भुलायो न भगवत जगत में भुली, भुलायो न भगवत
भगवत जगत में भूली जन्म ना रुलायो जन्म ना विन्यायो रसन में रुली जन्म ना विलायो रसन में रुली ओ जन्म ना विन्यायो रसन में रुली जन्म ना विन्यायो रसन में रुली छदे भोग विषयों जप्यो राम खे 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 जपे राम पायो परम धाम खे जपे राम पायो परम धाम खे भुलायो न भगवत जगत में भूली बुलायो न भगवत जगत में भूली भुलायो न भगवत जगत में भूली बुलायो न भगवत जगत में भूली जन्म ना विन्यायो रसन में रुली जन्म नार लायो रसन में रुली जगत जे चिटन में न फांसी पाओ जगत जे चितन में न फांसी पाओ जगत जे चिटन में न फांसी पाओ जगत जे चितन में न फांसी पाओ जगत जे चिटन में न फांसी पाओ जगत जे चितन में न फांसी पाओ चिटन जो चिटिंदड़ गोले लहो चितन जो चिटिंदड़ गोले लहो चिटन जो चिटिंदड़ गोले लहो चितन जो चिटिंदड़ गोले लहो भुलायो न भगवत जगत में भूली बुलायो न भगवत जगत में भूली जन्म ना विन्यायो रसन में रुली 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 कहे टेऊं सत्संग में नित रही कहे तेऊ सत्संग में नित रही कहे टेऊं सत्संग में नित रही कहे तेऊ सत्संग में नित रही हो कहे टेऊं सत्संग में नित रही कहे तेऊ सत्संग में नित रही कयो जन्म सफलो गुणन खे गही कयो जन्म सफलो गुणन के गई कयो जन्म सफलो गुणन खे गही कयो जन्म सफलो गुणन के गई भुलायो न भगवत जगत में भूली बुलायो न भगवत जगत में भूली जन्म ना विन्यायो रसन में रुली जन्म ना विन्यायो रसन में रुली ये तो अज न एकादशी आहे न ग्यारस आहे ग्यारस में ये अखर तो पूरा ही आहिनि पर हिंदीअ में कॾहिं कॾहिं पाण सिंधी आहियूं त हिंदी ऊंधी सूंधी पढ़ंदा आहियूं जेकर सिंधीअ में लिखो त गयारस लिखणो पवंदो आहे ज़ेर ज़बर न हूंदी आहे जेसि ताईं रस आहे दुनिया में असांखे मज़ो ईंदो त पोइ ग्यारस न आहे उहो आया रस आहे गयारस हुजे न माना घणेई आहिनि संत आहिनि हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां सम्झाईंदो आहे ग्यारस त ग्यारस आहे उन जो माना कोई ईअं कान्हे
घणेई अखर अहिड़ा हूंदा आहिनि जेके भाई अखर भञ त ख़बर पए न त न पए। त गया रस जेसि ताईं असांजे ज़बान में रस अचे थो, खाधे में पीते में ॻाल्हाइण में ॿोलाइण में दुनिया जे कंहिं कम में ॾिसण में वाइसण में ॿुधण में मन में जेसि ताईं उहो रस अचे थो तेसि ताईं ग्यारस न थींदी। ग्यारस कॾहिं आहे? जॾहिं असांजा इहे रस हलिया वञनि। रस बि घणेई आहिनि, ईअं त कोन्हे भई ख़ाली हिकिड़ो ई रस आहे। ऐं रस बि ॿिनि नमूने आहिनि, हिकिड़ा खाधे जा रस थींदा आहिनि, ॿिया वरी असांजे मन में रस थींदा आहिनि। जीअं भई कोई भक्तीअ जो रस आहे, कोई वरी करुण रस आहे, कोई वरी वीर रस आहे, कोई श्रृंगार रस आहे, 11 रस, को वात्सल्य रस आहे, प्रेम जो रस आहे। इहे वरी 11 रस आहिनि, उहे साहित्य में थींदा आहिनि। लिटरेरी माण्हू हूंदो आहे न, उनखे इहे ॻाल्हियूं सम्झ वेंदियूं भई हिन में कहिड़ो रस आहे। काई वीर रस जी कविता हूंदी आहे, काई वरी दया भाव अचे, कंहिं महिल कहिड़ो अहिड़ो सीन ॾेखारींदा आहिनि जो हुन में भई उहा माण्हू जे मन में उहो रस पैदा थिए। हिकिड़ो मां जॾहिं शुरूअ में हुयुसि त पोइ वीर भानदास उनजो शरीर शांति थियो, उनखे महीनो ॾेढ थियो आहे, ईअं एक्सीडेंट थियो। पोइ उहो घणो करे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो। उहो परसराम ज़िया जी हिकिड़ी कविता, ऐं मुंहिंजा प्यारा पिता अॼु मोकिलाए थी वञा। माना हिकिड़ी छोकिरी आहे, उहा कंहिं ॻाल्हि जे करे सम्झो पाण खे ख़तमु करे थी वञे, पीउ खां चिठी लिखी थी वञे, त उहो छा लाइ ॿुधाईंदा आहिनि त असांजे मन में अहिड़ो दया भाव पैदा थिए, करुण रस पैदा थिए। न उहा ॿुधायां भई कहिड़ी आहे। काई वरी शिवाजी जी कथा ॿुधाईंदा आहियूं, काई वरी उनजी झांसीअ जी ॿुधाईंदा आहियूं, ख़ूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, त ओॾी महिल वरी वण तेज़ ईंदो आहे, उनखे वीर रस चइबो आहे। त उहे रस आहिनि। दुनिया जा कहिड़ा बि रस हुजनि, वरी हीअ त सभु ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं आहिनि। जेको मायूसी आहे, इन दुख जो बि रस हूंदो आहे। मायूसी माण्हू खे खाई वेंदी आहे। भॻवान जे नाले जपण में मायूसी न हुजे, दिलि ख़ुशि हुजे, आनंद हुजे। मां परमात्मा जो नाम जपियो, इन खां वॾी काई भाग जी ॻाल्हि बि आहे ई कान। इन नाम जपण जो जेको रस आहे उहो कॾहिं ईंदो जॾहिं ॿिया दुनिया जा सभु रस वेंदा। जेसि ताईं दुनिया जो कोई बि रस अचे थो त उहो परमात्मा जो रस न ईंदो, भॻवान जे नाम जो रस न ईंदो। भॻवान जे नाम जो रस अचण लाइ हिकिड़ो ई आहे, हिन दुनिया खां थोरो मिड़ई न किनारो करिणो पए, पासीरो थियणो पए, इहो रस छॾिणो पए। पोइ दुनिया कोन छॾिबो आहे, दुनियादारी बि छॾे ॾिबी आहे, दुनिया जा झंझट बि छॾिबा आहिनि। पोइ घणेई कोई कीअं थींदो आहे, हिकिड़ो भॼन आहे, हिकु मारे थी माउ ॿियो, अलाए कीअं आहे भॼन, केॾी महिल हूंदो अथव कीअं आहे, मूंखे ध्यानु कोन्हे हिन में। हे अलाए न ख़बर थी कीअं आहे, हिकु मारे थी माउ ॿियो विड़े थो भाउ, अलाए कीअं आहे, मूंखे ध्यानु कोन थो अचे। ईअं हिन में लभंदो कोन, पर केॾी महिल ॿुधाईंदा भई मूंखे नाम जो जाप करिणो आहे। हाणे कीअं कयां, दुनिया में नाम जपिया त उहो कमु थी सघे। भई पहिरीं मूंखे दुनिया खां पासीरो थियणो पवंदो। जेसि ताईं आहे दुनिया में लॻा पिया आहियूं, दुनिया जूं ॻाल्हियूं असांखे लॻाए वेठियूं आहिनि, त असांखे पोइ उहा ॻाल्हि असांखे सम्झ में न ईंदी। सम्झ में कॾहिं ईंदी, जॾहिं असां उहा ॻाल्हि छॾिबी, माना उन पासे अॻिते हलिबो परमात्मा जे पासे, त ख़बर पवंदी। प्रेम सां चओ श्री राम। साईं जन चवंदा दुनिया जा जेके रंग तमाशा ॾिसी, दुनिया जा रंग तमाशा मूर न कर तूं तिन जी आशा। दुनिया जो कोई तमाशो ॾिसी, रंग ॾिसी, ॻाल्हि ॾिसी, ईअं न चओ त इहा बि मूं वटि हुजे। अड़े अलाए तूं किथे वञी फाथे, इहा शइ ॾिठई छो, जेको तुंहिंजो मन उन पासे ललचाइजी वियो आहे। मूंखे भई दुनिया जे चिटनि में न फासी पओ। दुनिया जा ही चिट आहिनि, चित्र आहिनि। चित्र छोड़ कर सुमर चितेरा, कहे टियों हित होवे तेरा। ब्रह्मदर्शन में पाण पढ़ंदा आहियूं, हिन चित्र खे छॾे ॾियो। ही फोटू आहिनि, हिन में आहे चित्र पर आशिक, पर रूप ते आशिक बहुत देखे, निज रूप ते आशिक कोई है जी। पर अवर राम सेती रोई हल काम के हा, आत्म राम मेरी दिल मोही है जी। पंहिंजे अंतरात्मा ते, पंहिंजे मोहन ते, पंहिंजे मन में जेको परमात्मा आहे, पंहिंजी निजी आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे, उन ते केरु प्रसन्न थिए, उन खे ॾिसी ख़ुशि थिए, उन सां मन मिलाए, त उन जीवन में आनंद हूंदो आहे।
पर जंहिं दुनिया में मन खे मिलायो आहे, दुनिया जे पासे मन खे लॻायो, उनखे आनंद वरी न ईंदो। दुनिया जे जगत जे चिटनि में न फासी पओ, चिटनि जो चिटींदड़ त ॻोल्हे लॻो। इहो चिट जंहिं ठाहियो आहे, हीअ जंहिं बणत बणाई आहे, उहो परमात्मा उहो कुझु वधीक सुठो हूंदो, उन जो फोटू कुझु अलॻि ई हूंदो। हीअ दुनिया चिट जंहिं ठाहियो आहे बराबरि आहे, पर ठाहिण वारो इन खां कुझु मिड़ई और आहे, उन खां कुझु मिड़ई अजीब आहे। त उन सां तूं दिलि लॻाए। साईं चवंदा आहियो कीअं थींदो, तूं हिन संसार में आयो आहीं, सत्संग में आयो आहीं, त कुझु न कुझु गुण खण, कहिड़ो बि गुण खण। गुण खणंदे तुंहिंजो जीवन सफल थी वेंदो। कयो जनम सफल हो गुणनि खे कई, जिन गुणनि खे हासिलु कयो आहे उनखे आनंद मिलियो आहे। पर गुणनि खे छॾे ॾे, ज्ञान खे छॾे ॾे ऐं अज्ञान में अचे, विषयनि में रहे, भोगनि में रहे, दुनिया जा रंग तमाशा ॾिसे, उन्हनि में फासी पए, त उनखे कान आनंद मिलंदो न। छो भोग केतिरा बि भोगियो, आनंद मिलणो न आहे, उन में आहे ई कान। भोगनि में आनंद आहे ई कोन। हिकिड़ी ॻाल्हि खणंदा आहिनि, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। कंहिं राणीअ जो हार गुम थी वियो, 9 लखो हार हो। पोइ कोई पखी खणी वियो, ईअं तलाव हो, पर सॼो उहो चइनी पासनि खां बंदि हो, केरु अची वञी न सघे। त राणी सनानु करण महिल वण ते लाहे रखी या उते कंहिं जॻह ते, त हिकिड़े पखी उहो खणी वियो। हू त सभु सनानु ते वेठियूं, ॿियो केरु अंदरि अचिणो वञिणो कोन, ख़तरो हो कोन। राणी जो हार कंहिं खायो, सभिनी तलाशियो, मिलियो कोन। राजा बि हुकुम, भई हार कंहिं खयो आहे, जेको ॾेई वेंदो उनखे इनाम ॾींदासीं। राणीअ खे हार खपे, सज़ा न मिलंदी, उनखे इनाम मिलंदो। कंहिं खयो कोन, उहो पखी खणी वञी कंहिं वण ते टंगे आयो। वण हो तलाव जे मथां। कोई संत महात्मा या कोई अहिड़ो प्रेमी उन किनारे असांखे हार पियो आहे, 10-20 टुबियूं लॻई, मिलियुसि कोन। मोटी राजा खे चई, ॾिसो मां हार तोखे ॾेखारे सघां थो, मिलई न मिलई पाण ॿधल न आहियूं, इनाम पहिरीं ॾियणो पवंदई। हाल ॾेखार हार तोखे, हीउ ॾिस परियां हार ॾिठोई, हार इहो आहे, पैसा ॾे, हाणे मां छुटी, तोखे मिले न मिले पंहिंजो मतिलबु न। चई हा एतिरो बि खोड़ आहे, ऐं पाण ई मथो खपाईंदुसि। त इनाम वठी आयो, राजा खे ॾेखार, चई ॾिस तलाव जे विच में हिते हार आहे। हा बराबरि आहे। चई हाणे इनाम मूंखे ॾे, वठी। चई हाणे तूं वञी ॻोल्ह न ॻोल्ह, खण न खण, पंहिंजो मतिलबु न। हुनखे ख़बर आहे मिलणो ई कोन्हे यार। केतिरा टोॿा राजा सां गॾु हुआ, घणनि ई टुॿी ॾिनी, पर उन मां मिलियो कोन, छाकाणि त हार उन में हो ई कोन। हिकिड़ो वरी अकुल वारो सम्झ वारो पुरुष आयो, चई छा पिया कयो, छा ॻाल्हि आहे? चई हीअ ॻाल्हि आहे, हार आहे सही, ॾिसण में अचे थो, पर मिले कोन थो। कोई जादू अलाए छा आहे, ख़बर कान्हे। चई इहो हार इते कान्हे, हार इते कोन्हे। इते कोन्हे, ॾिसण में अचे थो। चई ॾिसण में भले ई अचे, इते कोन्हे। चई किथे आहे? चई हू मथे ॾिस वण में। अड़े ही त वियो हिकिड़ो माण्हू तरी करे वञी करे अचे, हार लाहे खणी आयो, मिलंदो। तीअं संसार जी कहिड़े बि शइ में तव्हांखे नज़र अचे सुख, उते आहे कान, उन जॻह ते कान्हे। उहो त ख़ाली पाणी में हुनजी परछाई आहे। नाम जप में ई सुख आहे, परमात्मा जे नाम जपण में सुख मिलंदो आहे। जेको उहो जंहिं भई नाम रूपी वण ते सम्झो, उहो हार लटकियल आहे, सुख लटकियल आहे। जेको वण ते चढ़ी वञे तरी करे, दुनिया खां पार थी करे, दुनिया में तरी करे, दुनिया खे छॾे करे वण ते चढ़े, त उहो हार पाए सघंदो। माना उहो नाम जपे त उनखे सुख मिली सघंदो। बाक़ी दुनिया में किथे सुख आहे कोन। भॻवान सां दिलि मिलाए बि, दिलि मिलाओ प्यारे, दीन दयाल से गोविंद गोपाल सां मूंखे मोहन तो साईं, तूं मूंखे वणी, दुनिया माण्हू मूंखे कोन था वणनि। पर ख़ाली वणनि न सचपच में असांजी उन खां दिलि निकिरी ऐं उन भॻवान में लॻे, त पोइ जीवन में आनंद थींदो। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान।